अस्सलामु अलैकुम। हुसन अब्बास तव्हांजे ख़िदमत में हाज़िर आहियां। सिंध में पीपल्स पार्टी जी हुकूमत 13 सालनि खां मौजूदु आहे। उन 13 सालनि में सिंध में तमामु वॾा वॾा डिज़ास्टर आया आहिनि। उन्हनि सभिनी वॾियुनि मुसीबतुनि मां जेको आहे सो पीपल्स पार्टी ॾोकड़ी कमायो आहे। इहे 13 साल पीपल्स पार्टी जा करप्शन सां भरपूर रहिया आहिनि। बद इंतज़ामी, ख़राबु हुकुमरानी ऐं उहे जेके मुसीबतूं आयूं उन्हनि जो टारगेट आम माण्हू हुया। त जंहिं करे पीपल्स पार्टी जे कन ते यकीनन कॾहिं बि जूं कान चुरी ऐं पीपल्स पार्टी जी समूरी क़यादत उहा इन्हनि मुसीबतुनि ते अरबपती थींदी रही। उन्हनि वॾा ॾोकड़ कमाया। मौजूदा जेका वबा किरोना हले पई उन जो टारगेट आम माण्हू कोन्हे को, उन जो टारगेट मखसूस माण्हू कोन्हनि के, उन जो टारगेट हर मकतब ऐं फ़िकिर आहे। हर मुल्क, हर मज़हब, हर रंग नस्ल के या वबा जेको आहे सो टारगेट करे पई ऐं उन सॼी दुनिया में जूं निंडूं फिटाए छॾियूं आहिनि। उन करे सिंध हुकूमत सम्झे थी त जेकॾहिं इहा किरोना वबा जेकॾहिं बम थी फाटे थी त उनखे संभालणु मुश्किल न पर नामुमकिन आहे। उन करे बि पीपल्स पार्टीअ जेको आहे सो इहो उनजी हुकूमत फ़ैसिलो कयो त इन वबा खां बचिजे, छाकाणि त इन जो टारगेट डायरेक्ट पीपल्स पार्टी बि आहे। पीपल्स पार्टी इन खे संभाले कान सघंदी जेकॾहिं इहा वबा घर घर में काइजी पई। उन करे सिंध हुकूमत जो फ़ैसिलो कयो त लॉकडाउन कयो वञे। इहो ॾाढो ज़बरदस्त ऐं आलीशान फ़ैसिलो हुयो। लॉकडाउन ई इन वबा खां असां सभिनी खे बचाए सघे थो। उन में पीपल्स पार्टी जी हुकूमत जो इहो जेको फ़ैसिलो आहे इहो इंतिहाई आलीशान आहे ऐं पाण ते बि फ़र्ज़ु बणिजे थो त असां इन फ़ैसिले जो साथ ॾियूं, सहमत थियूं ऐं पंहिंजो पाण खे घरनि ताईं महदूद रखूं। समाजी ऐं मुआशी तहलकात कुझु अरसे जे लाइ ख़तमु करे असां पंहिंजो पाण खे हिकिड़े जेको आहे सो तकिए में खणी वञूं, एतकाफ़ में खणी वञूं, आइसोलेशन में खणी वञूं, करटीना में खणी वञूं त जीअं इन वबा जेका आहे सा उहा असांजे मथां जेका मुसीबत आहे उहा गुज़री वञे। उन करे पीपल्स पार्टी जो इहो लॉकडाउन जो फ़ैसिलो इंतिहाई आलीशान आहे, देर आहे दुरुस्त आहे। 13 साल जी जेका ख़राबु हुकुमरानी आहे, बद इंतज़ामी आहे, जेका करप्शन सां भरपूर आहे, शायदि पीपल्स पार्टीअ खे जेको आहे सो होश आयो आहे त लॉकडाउन कजे, इन वबा खे मुंहुं ॾिजे, उनखे फेस कजे, उन जो मुक़ाबिलो कजे ऐं उन जे मुक़ाबले में हर मकतब ऐं फ़िकिर जे माण्हुनि खे अॻु भरो थियणो पवंदो, साथ ॾियणो पवंदो। उहा बुख पंहिंजे घर में भली आहे, जेकॾहिं ज़िंदा हूंदासीं त बहितर कमाए बि सघंदासीं। उन करे इन लॉकडाउन जी पाण आजिया कयूं था ऐं इहा उमेदु कयूं था त असीं सभु गॾिजी पीपल्स पार्टी जी हुकूमत, ॿियूं सियासी पार्टियूं, समाजी पार्टियूं, इदारा, माण्हू इनफ़रादी तौर ते, इज्तमाही तौर ते असां सभु गॾिजी मस्जिदुनि मां, लाउड स्पीकरनि मां बि ऐलान थियणु खपनि। डॉक्टरनि, तबीबनि, हकीमनि ऐं मदरसनि ऐं ॿियनि सभिनी मकतब ऐं फ़िक्र माण्हुनि खे खपे त असीं इन लॉकडाउन जी भरपूर जेको आहे उनजो साथ ॾियूं ऐं पाण खे महदूद रखूं त जे इन मुसीबत मां असां पार पइजी वञूं। ऐं छाकाणि त इहा मुसीबत जेका आहे इहा असांजे लाइ हिकिड़ो वॾो अज़ाब आहे ऐं एॾो वॾो अज़ाब आहे जंहिं सॼी दुनिया खे जेको आहे उहो माना फ़िलहालु त साइंस, मज़हब, टोटल हर सभु शयूं उहे मथे खे हथु ॾेई वेही रहिया आहिनि। अचो त इन लॉकडाउन जो साथ ॾियूं ऐं घरनि ताईं महदूद रहूं ऐं मुराद अली शाह जो जेको लॉकडाउन जो फ़ैसिलो आहे उहो आलीशान आहे। इंशा अल्लाह ताला असीं सभु गॾिजी इन वबा जो मुक़ाबिलो कंदासीं।